18 अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सांगड़ खां ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ वेझो मंगली थाणे जी चक नंबर 83 में पठान ऐं मलिक बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो फायरिंग में गोलियूं लॻण सबबि मलिक बिरादरी जो हिकु ॼणो 65 साला पीरसन अल्ताफ़ मलिक गोलियूं लॻण सबबि फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। अहिड़े वाक़े जी इतला ते मंगली थाणे पुलिस झेड़े वारे हंधि पहुची करे फायरिंग बंदि करे ॿिन्ही धुरनि जे विच में पुलिस नफ़री मुक़ररु करे छॾी आहे। होॾां फ़ौती पीरसन जो लाश पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो। फ़ौती पीरसन जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। राब्तो करण ते एसएचओ मंगली रशीद चानीअ ॿुधायो त इतला मिलण ते पहुतासीं। ॿिन्ही धुरनि जो ज़मीन जो मालिकी तां पुराणो तकरार हलंदड़ आहे। अहिड़े तकरार जो केस कोर्ट में पिणु हलंदड़ आहे, जंहिंजी सुनवाई पिणु अॼु सुबुह हुई। सुनवाई खां पोइ पहिरीं झेड़ो थी पियो आहे ऐं पठान बिरादरी जे हिकु ॼणो इशफाक अहमद खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे, जॾहिं त वाक़े वारी जॻह ते पहुची पुलिस पिकेट क़ाइमु करे वरिती आहे ऐं होॾां झेड़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत-हाल छायल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।